दोस्तों अॼु असांजो टॉपिक आहे रियल नंबर्स यानी हक़ीक़ी अदद छा हूंदा आहिनि। हीअ द मोस्ट इम्पोर्टेंट टॉपिक आहे। हिन सां रिलेटेड घणा क्वेश्चन्स ईंदा आहिनि। रियल नंबर असां चवंदा आहियूं रियल नंबर बराबरि हूंदो आहे रेशनल नंबर ऐं इरेशनल जेको नंबर हूंदो आहे। रेशनल नंबर हाणे रेशनल नंबर ऐं इरेशनल नंबर जो कॉम्बिनेशन, रेशनल नंबर इरेशनल नंबर जो कॉम्बिनेशन आहे उन जो मेलाप। त रियल नंबर में टोटल जेके शयूं अची वञनि थियूं उहे अची वञनि थियूं ॿ। हिकु हूंदो आहे रेशनल नंबर, रेशनल नंबर एन सां नंबर यानी हिन खे सिंधी में चइबो नातिक अदद। ॿियो हूंदो आहे इरेशनल नंबर, इरेशनल नंबर हिन खे चइबो सिंधी में गैर नातिक अदद। हे नातिक अदद, हे गैर नातिक अदद। हाणे हिन जे इरेशनल नंबर ऐं रेशनल नंबर, नातिक अदद गैर नातिक अदद इन जो जेको पाण मेलाप थींदो यानी हिन यूनियन जेको मेलाप थींदो उहो बराबरि थींदो वञे रियल नंबर यानी हक़ीक़ी अददनि जी। हाणे सम्झो त रेशनल नंबर छा हूंदो आहे, इरेशनल नंबर छा हूंदो आहे। सभ खां पहिरीं इरेशनल नंबर खे सम्झो था। इरेशनल नंबर हूंदो छा आहे दोस्तों? इरेशनल नंबर उहो नंबर हूंदो आहे जेको सॉल्व नथी सघे। सवली सिंधी में असां इन चवंदासीं त जेको हल नथी सघे। मसलन जीअं ही निशानी हूंदी आहे पाए जी, पाए जो जेको वैल्यू हूंदो आहे उहो हूंदो आहे 3.14 ऐं हिन तव्हां सॉल्व कंदव त इहो हलंदो वेंदो। जीअं मसलन 22/7 हिन खे तव्हां ईअं बि लिखी सघो था, या हिन खे जॾहिं तव्हां हल कंदव त हिन जो को बि आंसर जेको आहे उहो खुटण जोॻो न हूंदो, उहो सॉल्व न थींदो, उन परफेक्ट असांखे जवाबु न मिलंदो। यानी इरेशनल नंबर तव्हां आम सिंधी में, आसान सिंधी में चई सघो था त उहे नंबर्स हूंदा आहिनि जंहिंजो असांखे परफेक्ट जवाबु न मिले, जेको सॉल्व नथी सघे। जीअं पाए आहे 3.14 ऐं इहो हलंदो ई हलंदो रहंदो। उन खां बाद में 22/7 या 22/7 हिन जो इहो, हिन खे जॾहिं असां सॉल्व कंदा असांखे हीउ जवाबु मिलंदो। उन खां बाद में तव्हां सम्झी सघो था स्क्वायर रूट ऑफ 2 या स्क्वायर रूट ऑफ 5। ही अहिड़ा नंबर्स आहिनि जंहिंजो तव्हांखे को बि परफेक्ट जवाबु न मिलंदो। या ईअं बि चई सघूं था पाए मल्टीप्लाई स्क्वायर रूट ऑफ 2। हीअं के तव्हां चई सघो, या कुझु बि अहिड़ो नंबर जंहिंजो असांखे सॉल्व न करे सघूं, जंहिंजो असांखे परफेक्ट जवाबु न मिले त असां हुनखे इरेशनल नंबर चवंदा आहियूं। त हाणे असां सम्झूं था रेशनल नंबर, रेशनल नंबर खे सिंधी में असां चवंदा आहियूं नातिक अदद। यानी नातिक अदद हूंदा छा आहिनि? नातिक अदद दोस्तों उहे नंबर्स हूंदा आहिनि जंहिंखे असां P/Q जी सूरत में लिखी सघूं। P/Q जेको आहे इहो आहे फ्रैक्शनल फॉर्म, जंहिंखे असां चई सघूं था त अणपूर वारी सूरत में लिखियलु हुजे। फ्रैक्शन माना अणपूर, P/Q। हाणे P जेको आहे उहो को बि एनी नंबर यानी को बि नंबर थी सघे थो, Q बि को बि नंबर थिए, पर Q में हिकिड़ो शर्त आहे त Q बराबरि न हुजे 0 जे। Q बराबरि न हुजे 0 जे, छाकाणि जेकॾहिं Q बराबरि 0 जे थी वेंदो त पोइ हीउ जेको नंबर आहे P/Q जी सूरत में न रहंदो। मसलन असां हिन खे सम्झूं था फर्दर त रेशनल नंबर चइबो आहे नातिक अदद जेके P/Q जी सूरत में हुजनि, पर Q 0 जे बराबरि न हुजे। मसलन 2/5 हीउ हिकु रेशनल नंबर आहे। 2/5 हिकु रेशनल नंबर, छाकाणि त ही फ्रैक्शनल फॉर्म में लिखियलु आहे यानी अणपूर वारी सूरत में लिखियलु आहे। जिते ॾिसो त P बराबरि थींदो 2 जे ऐं Q बराबरि थींदो 5 जे। त हिन P/Q त P जी जॻह असां 2 रखियो अथई ऐं Q जी जॻह ते 5। हिते ॿुधायो वियो आहे त P को बि नंबर थी सघे थो ऐं Q बि को बि नंबर थी सघे थो, मगर Q जेको आहे उहो 0 न हुजे। जीअं 2/0 त हीउ जेको रेशनल नंबर न रहंदो। हीअ रेशनल नंबर आहे, हीअ रेशनल नंबर न थींदो। छाकाणि त हिन Q जी जॻह ते 0 खयों आहे, असांखे 0 मतिलबु न आहे खणणो, हुन में 0 न हुजे, इहो हुन जो पहिरियों शर्त आहे। उन खां बाद में मसलन जीअं असां हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल खणूं था 3/4 या हिकिड़ो 5 तव्हां हिकिड़ो नंबर खणो। हाणे नंबर में ॾिसो ही जस्ट हिकिड़ो नंबर लिखियलु आहे, 5 हिकिड़ो जस्ट नंबर लिखियलु आहे। इहो रेशनल नंबर थींदो या न थींदो? हा, छाकाणि त असां हर नंबर जे अपान में 1 कंसीडर कंदा आहियूं, यानी 5/1। यानी जेको बि को सिंपल नंबर हूंदो, नेचुरल नंबर हुजे या होल नंबर जो, उन जे अपान में जेको 1 कंसीडर कयो वेंदो आहे, यानी को बि नंबर न हुजे जॾहिं पोइ उन 1 कंसीडर कयो वेंदो 5/1। त हीउ छा थियो? हिकिड़ो रेशनल नंबर थियो। त हाणे रेशनल नंबर जा या इरेशनल नंबर जा MCQ टाइप्स क्वेश्चन्स कॾहिं कॾहिं टेस्टुनि में ईंदा आहिनि। अचो त उन्हनि खे असां सॉल्व कयूं त उहे कीअं था सॉल्व थियनि या उहे मतिलबु थींदा आहिनि न थींदा आहिनि। हिते तव्हांखे समटाइम्स चयो वेंदो ट्रू और फॉल्स। मां हिते जस्ट ट्रू और फॉल्स थो लिखां, सॼो स्टेटमेंट नथो लिखां। ट्रू ऐं फॉल्स तव्हांखे चयो वेंदो त हेठिनि मां कहिड़ा ट्रू आहिनि या कहिड़ा फॉल्स आहिनि। मसलन पहिरें नंबर ते असां खणूं था 5/3 इज़ अ रेशनल
नंबर ही सही आहे या ग़लति आहे, ट्रू आहे या फॉल्स आहे। 5/3 असां सोचींदासीं त रेशनल नंबर उहे रेशनल नंबर हूंदा आहिनि, हिते पुछियो वञे थो 5/3 रेशनल नंबर आहे त उहो सही आहे या ग़लति आहे। जेको स्टेटमेंट आहे हिकु बयानु आहे त 5/3 असां सोचींदासीं त रेशनल नंबर उहो नंबर हूंदो आहे जेको P/Q सूरत में हुजे। हे P/Q सूरत में आहे यानी फ्रैक्शनल फॉर्म में आहे, पर Q बराबरि 0 जे न हुजे, यानी इन जेको छेद थींदो उहो Q जे बराबरि न हुजे, 0 जे बराबरि न हुजे, यानी जेको 3 आहे उहो 0 न आहे, त हीअ रेशनल नंबर आहे। हीअ तव्हां कंदव सही, यानी हीअ ट्रू आहे। उन खां बाद में समटाइम्स ईअं ईंदो आहे त -3/0 इज़ अ रेशनल नंबर। 3/0 इज़ अ रेशनल नंबर। हाणे हीअ जेको नंबर असांखे मिलियल आहे इहो हिकु नातिक अदद आहे। बयान में ईअं चयो आहे त इहो नातिक अदद थींदो या न थींदो। असां सोचींदासीं त रेशनल नंबर उहे नंबर हूंदा आहिनि जेके P/Q सूरत में हुजनि, जिते Q जेको आहे 0 जे बराबरि न हुजे, यानी छेद आहे, हीअ छेद आहे, ऐं P जेको आहे अंश आहे, P जेको आहे उहो अंश आहे, ऐं हीअ छेद आहे, यानी कंहिं बि फ्रैक्शनल अणपूरे फॉर्म में जेको उन छेद थींदो उहो 0 न हुजे। हिते 0 आहे त हीअ जेको आहे रॉन्ग थी वेंदो, हीअ रॉन्ग थींदो। दोस्तों लास्ट में हिकिड़ो मां त MCQ ॿुधाए छॾियां, 0 इज़ अ रेशनल नंबर। 0 रेशनल नंबर आहे या न आहे, ही मोस्ट इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे जेको वर्ल्ड फेमस आहे, तक़रीबन पुछियो वेंदो आहे त 0 इज़ अ रेशनल नंबर और नॉट, यानी जिते पुछियो वञे थो त 0 रेशनल नंबर आहे, त हाणे असां चवंदासीं 0 रेशनल नंबर आहे। छाजे करे? छो जो को बि नंबर हूंदो आहे उनजे अपान में असां 1 कंसीडर कंदा आहियूं। उनजे अपान में असां हिते लिखांसि थो, उनजे अपान में असां 1 कंसीडर कंदा आहियूं। हिते 0 आहे त अपान में 1 आहे, त को बि नंबर जो उनजे अपान में 1 सम्झ ईंदो आहे त 0/1। असांखे हिते ॿुधायो वियो आहे त नातिक अदद उहे हूंदा आहिनि जेके P/Q सूरत में हुजनि, यानी अंश ऐं छेद। हीअ जेको आहे हीअ अंश आहे, अंश अंश 0 हुजे या को बि नंबर थी सघे थो, मगर जेको Q आहे यानी छेद आहे, यानी जेको छेद आहे उहो 0 खां अलावा को बि नंबर हुजे। हिते 1 आहे, दैट्स वाई 0/1 इज़ अ रेशनल नंबर, यानी जस्ट 0 हुजे या 0/1 में हुजे त उहो रेशनल नंबर थींदो। हे दोस्तों रियल नंबर सिस्टम हुयो। रियल नंबर सिस्टम जेको हूंदो आहे उहो कॉम्बिनेशन हूंदो आहे रेशनल ऐं इरेशनल। रेशनल खे असां Q सां ज़ाहिर कंदा आहियूं ऐं इरेशनल खे Q नेगेटिव। हीअ डैश जी निशानी हूंदी आहे, कंहिं नंबर जे मथां ॾिनियूं आहिनि त उन जो मतिलबु हूंदो आहे नेगेटिव। हीअ रेशनल नंबर हुया, इरेशनल नंबर हुया। इरेशनल नंबर खे असां ॿी तरह सां सम्झी सघूं था त के नंबर्स हूंदा आहिनि टर्मिनेटिंग हूंदा आहिनि, नॉन टर्मिनेटिंग हूंदा आहिनि, रिकरिंग हूंदा आहिनि, नॉन रिकरिंग हूंदा आहिनि। उहो नेक्स्ट वीडियो में असां सम्झंदासीं त उन तरह सां कीअं सम्झी सघूं था त को नंबर रेशनल आहे या इरेशनल आहे। पर हिन महिल तव्हां सिंपली सम्झी सघो था त गैर नातिक अदद उहो हूंदो आहे जंहिंजो असांखे परफेक्ट जवाबु न मिले या जेको सॉल्व न थी सघे, उहो पियो हलंदो, जीअं 3.14 ऐं सो ऑन। हीअ पियो हलंदो इन्फिनिट, हिन जो आंसर हूंदो आहे। हीअ पाए जो वैल्यू हूंदो आहे जीअं 22/7, या को बि तव्हां आंसर ॿियो को एग्ज़ाम्पल खणो, √2/5, इहो खणी सघो था, जस्ट √5 खणी सघो था। हीअ रेशनल नंबर आहिनि। पर हिन में मोस्ट इंपॉर्टेंट टॉपिक हूंदो आहे रेशनल नंबर। रेशनल नंबर में फर्दर अॻिते बि ॿिया क़िस्म थींदा आहिनि जेके असां नेक्स्ट वीडियो में सम्झंदासीं इंशाअल्लाह।